नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त शागिर्दाणी आलिया बतूल मेमण जी अगवा वारो मामलो नयो रुख इख्तियार करे वियो है। राणीपुर पुलिस SHO राणीपुर अब्दुल जब्बार मेमण जी अगवाणी में मोबाइल लोकेशन की बुनियाद ते लाड़काने जे मुमताज़ कॉलोनी में कार्रवाई करे नौजवान खुदाबख्श चांडियो के गिरफ्तार करे राणीपुर थाने ते खणी आई है। इन हवाले से असां राब्तो कयो राणीपुर में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नदीम शेख सां। जी नदीम, आगाह कजो, तव्हां वटि छा मालूमात आहे इन हवाले खां? जी बिल्कुल, मां के ॿुधाईंदो त शागिर्दाणी आलिया बतूल मेमून जे अगवा वारो मामलो नओं रुख अख्तियार करे वियो आहे। SHO राणीपुर अब्दुल जब्बार मेमून मोबाइल लोकेशन की बुनियाद ते लाड़काने जी मुमताज़ कॉलोनी में कार्रवाई करे नौजवान खुदाबख्श चांडियो के गिरफ्तार करे राणीपुर थाने ते खणी आयो आहे। जीअं ॿुधायो आहे त असांजी फैमिली जो वास्तो आलिया बतूल मेमून सां लाड़काणो रेलवे स्टेशन ते थियो। असांजी फैमिली सेवन शरीफ़ ज़ियारत लाइ वञी रही हुई। आलिया बतूल मुंहिंजी मां अमर खे ॿुधायो त मुंहिंजो पीउ मां मुंहिंजे नंढे हूंदे फ़ौत थी विया आहिनि। मूंखे पंहिंजे मामे पालियो आहे। गिरफ़्तार थियल नौजवान खुदाबख्श चांडियो ॿुधायो त आलिया बतूल मेमून 2 ॾींहं असां सां सेवन शरीफ़ गॾु रही वापसि असां वटि लाड़काणे आई। असां वटि 2 रातियूं रही, कोटिया वई, 3 रातियूं कोटिया रही वापसि असां वटि आई। जंहिंखां पोइ कराची रवानी थी वई। पुलिस मूजिबि आलिया बतूल मेमून खे कंहिं बि अगवा नाहे कयो। हू पंहिंजी मर्ज़ी सां घरां निकिरी वई आहे। असां मोबाइल लोकेशन ज़रिए ॻोल्हा करे रहिया आहियूं। तमामु जल्द नारी खे हथ करे वारसनि हवाले कंदासीं। मां खे इहो ॿुधाईंदो त जेकी नारी जा लाड़काणे जे नौजवान आहिनि ऐं उनजी फैमिली सां जेके फुटेज आहिनि उहे अवामी न्यूज़ हथ करे वरिता आहिनि। जी, वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़